Assalamu alaikum. Zayed here and I welcome all of you on behalf of Naeem Virtual Academy. अच्छा अॼु थोरो एडमिन चयो त तव्हांखे थोरी कंफ्यूजन थिए पई फिज़िकल प्रॉपर्टी एंड केमिकल प्रॉपर्टी में, त अॼु पाण थोरो टॉपिक घाटी करे पंहिंजे जेको रेगुलर पंहिंजो सेशन हले पियो त केमिकल एंड फिज़िकल प्रॉपर्टी खे थोरो ॾिसूं पिया। त हाणे बेसिकली ॾिसणो इहो आहे त फिज़िकल प्रॉपर्टी हूंदियूं कहिड़ियूं आहिनि, ठीकु आहे। त हुन लाइ हीअ डेफिनेशन आहे त प्रॉपर्टी डेट कैन बी ऑब्ज़र्व विदाउट चेंजिंग दी कंपोजिशन, मेन शइ आहे, ठीकु आहे। त उनजी कंपोजिशन में चेंज न अचे, ठीकु आहे। ऑफ दी सबस्टेंस, कहिड़ो बि सबस्टेंस थी सघे थो, ठीकु आहे, कहिड़ी बि शइ थी सघे थी, उनजी जेकी कंपोजिशन आहे उन में चेंज न अचे, ठीकु आहे। जीअं कहिड़ी डेंसिटी थी सघे थो, कलर आहे, स्मेल आहे, शेप ऑफ क्रिस्टल आहे, सॉल्युबिलिटी आहे, टेस्ट आहे, बॉइलिंग पॉइंट आहे, मेल्टिंग पॉइंट, इहे सॼियूं फिज़िकल प्रॉपर्टी, ठीकु आहे। प्रॉपर्टी डेट कैन बी ऑब्ज़र्व विदाउट चेंजिंग दी कंपोजिशन, त चेंज न थिए कंपोजिशन हुनजी, जेकी जीअं शइ आहे उहो उअं ई रहे, ठीकु आहे, नई का शइ न ठहे उन सबस्टेंस मां, ठीकु आहे। त उहा छा हूंदी आहे, फिज़िकल प्रॉपर्टी हूंदी आहे। अच्छा, हाणे हिनखे पाण अॻिते हली करे एग्ज़ाम्पल सां बि सम्झंदासीं। हे थोरो तव्हांखे डेफिनेशन ॾेई करे न थोरो तव्हांजो माइंड ठाहींदो आहे छा शइ। उन खां पोइ केमिकल प्रॉपर्टी आहे। केमिकल प्रॉपर्टी छा हूंदी आहे, प्रॉपर्टी डेट कैन बी ऑब्ज़र्व ओनली व्हेन अ न्यू सबस्टेंस, ठीकु आहे, अ सबस्टेंस अंडरगोज अ चेंज इन कंपोजिशन, त उनजे नतीजे में छा थिए, हिकु नओं सबस्टेंस ठहे, ठीकु आहे। प्रॉपर्टी डेट कैन बी ऑब्ज़र्व ओनली व्हेन अ सबस्टेंस अंडरगोज अ चेंज इन कंपोजिशन, त उन जेकी कंपोजिशन आहे उन में छा थिए, चेंज अचे ऐं हिकु नओं सबस्टेंस उन में ठहे, उनखे पाण छा चवंदा आहियूं, केमिकल सबस्टेंस। हाणे हिन में छा आहे, बर्निंग ऑफ कोल आहे, ठीकु आहे, कोल खे बर्न कंदासीं हुन में कार्बन डाइऑक्साइड ख़ारिज थींदा, ठीकु आहे। रस्टिंग ऑफ आयरन आहे, रस्टिंग ऑफ आयरन में छा थींदो आहे त जेको आयरन जी प्रॉपर्टी आहे उहो कंबाइन थींदी आहे ऑक्सीजन सां, ठीकु आहे, ऐं उन जा छा थींदो आहे, आयरन ऑक्साइड थींदो आहे। हीउ रस्ट जेको आहे सो केमिकल नालो आहे, आयरन ऑक्साइड जो केमिकल नालो आहे रस्ट जो, ठीकु आहे। बर्निंग ऑफ मैग्नीशियम, ठीकु आहे। ही हुया बेसिकली फिज़िकल एंड प्रॉपर्टी जी मेन डेफिनेशन। त बाबा जेकी आहे कंपोजिशन में चेंज न अचे सबस्टेंस जी, जीअं पाणी आहे, पाणी में पाण खंड मिलायूं आहियूं, हाणे पाणी जी कंपोजिशन त चेंज नथी थिए न, त उहा फिज़िकल प्रॉपर्टी थींदी, ठीकु आहे। केमिकल प्रॉपर्टी में जीअं रस्टिंग ऑफ लॉक आहे, त हिन में छा थो थिए त आयरन कंबाइन थिए थो ऑक्सीजन सां, ठीकु आहे, ऐं उन कंबाइन थी करे छा थो ठहे, आयरन ऑक्साइड ठहे थो, ठीकु आहे, हिकु नओं सबस्टेंस क्रिएट करे थो। जीअं आयरन ऑक्साइड केमिकल नालो बि आहे रस्ट जो, ठीकु आहे। त इहो छा थो थिए, केमिकल चेंज थिए थो। हाणे मां हिकु थोरी ठाही त तव्हांखे थोरो ईज़ी थी वञे, टेबल ठाही त डिफरेंस छा आहे केमिकल एंड फिज़िकल चेंज, ठीकु आहे। हाणे ही फिज़िकल चेंजिस आहिनि, ठीकु आहे, हे केमिकल्स आहिनि। हाणे जेको मेन डिफरेंस अचे थो पहिरियों उहो मां तव्हांखे अॻे ॿुधाए चुको आहियां त वेन अ सबस्टेंस अंडरगो द फिज़िकल चेंज इट्स कंपोजिशन रिमेन द सेम डिस्पाइट इट्स मॉलिक्यूल बीइंग रीअरेंज, ठीकु आहे, उनजा मॉलिक्यूल रीअरेंज थी सघनि था, पर उन जेकी कंपोजिशन आहे, मेन जेकी शइ आहे जेकी तव्हांखे ध्यानु रखणी आहे, कंपोजिशन सेम रहे थी, ठीकु आहे। ऐं हिन में छा आहे, इट्स मॉलिक्यूलर कंपोजिशन इज़ चेंज इंटायरली, हिन बिल्कुलु ई हुन जेकी मॉलिक्यूलर कंपोजिशन आहे उहा इंटायरली चेंज थिए थी, ठीकु आहे। ऐं केमिकल चेंज इन्वॉल्व थिए थी फॉर्मेशन ऑफ अ न्यू सबस्टेंस, हिकु नओं सबस्टेंस हुन जे नतीजे में ठहे थो केमिकल जे चेंज जे नतीजे में, ठीकु आहे। फिज़िकल चेंज जेकी हूंदी आहे टेम्परेरी हूंदी आहे, ठीकु आहे, ऐं जेकी केमिकल चेंज हूंदी आहे उहा परमानेंट हूंदी आहे। फिज़िकल चेंज खे तव्हां रिवर्स करे सघो था, केमिकल चेंज खे इहे छा हूंदी आहे, इरिवर्सिबल हूंदी आहे, ठीकु आहे। हिन में छा हूंदो आहे, इट इफेक्ट्स ओनली फिज़िकल प्रॉपर्टी, हिन में शेप चेंज थींदो आहे, साइज़ चेंज थींदी आहे, जीअं मेल्टिंग ऑफ आइस आहे, ठीकु आहे, ग्लेशियर तव्हां ॾिसंदा पिघलजी करे पाणी में जी सूरत इख्तियार कंदा आहियो, उहा हुनजी फिज़िकल जेका आहे कंपोजिशन चेंज थिए थी, ठीकु आहे, फिज़िकली उहो चेंज थिए थो। इट अफेक्ट बोथ, फिज़िकली बि इफेक्ट कंदो आहे केमिकल चेंज में, एंड केमिकल प्रॉपर्टी, ॿिन्हिनि फिज़िकल प्रॉपर्टी केमिकल प्रॉपर्टी ऑफ सबस्टेंस ॿिन्हिनि ते अफेक्ट विझंदी आहे केमिकल जॾहिं पाण चेंज थी कंदा आहियूं कंहिं बि शइ खे, ठीकु आहे, इंक्लूडिंग इट्स कंपोजिशन। इहो पाण अॻे में पढ़ी आया आहियूं। ही ईज़ी आहे, बसि हिनखे तव्हां इहो ज़हन रखी छॾियो त बाबा जेको फिज़िकल आहे उन में को नओं सबस्टेंस न आहे ठहंदो, ठीकु आहे, कंपोजिशन जेकी आहे रिमेन सेम रहंदी आहे, ठीकु आहे, उनजा मॉलिक्यूल जेके आहिनि उहे रीअरेंज थींदा आहिनि, ठीकु आहे। केमिकल चेंज में छा हूंदो आहे त उन जेकी मॉलिक्यूलर कंपोजिशन हूंदी आहे उहा इंटायरली चेंज थी वेंदी आहे, बिल्कुलु मुकमल चेंज थी वेंदी आहे, ठीकु आहे, ऐं उन में छा थींदो आहे, न्यू सबस्टेंस क्रिएट थींदो आहे।
फिजिकल जेकी उहा परमानेंट हूंदी आहे, केमिकल जेकी फिजिकल जेकी हूंदी आहे उहा टेम्पररी हूंदी आहे, केमिकल जेकी हूंदी आहे उहा परमानेंट हूंदी आहे। फिजिकल में छा थो करे, उनजी शेप साइज़ ते इफेक्ट करे थो, उनजी जेकी प्रॉपर्टीज़ आहिनि, ठीकु आहे। ऐं हुन में छा थो थिए, केमिकल में उनजी फिजिकल बि प्रॉपर्टीज़ ते इफेक्ट करे थो, केमिकल प्रॉपर्टीज़ ते बि इफेक्ट करे थो, ठीकु आहे।